नमस्ते दीदी। नमस्ते। दीदी तव्हां खां हिकु सवाल थी पुछां। हा कल्ह तव्हां धर्मनि जे बारे में ॿुधायो हो हा कि कीअं द्वापर युग खां वठी सभु धर्म धीरे धीरे वधनि था। हा त दीदी हिन वक़्तु सभिनी धर्मनि जूं आत्माऊं तव्हां जेके जेके धर्म ॿुधाया हा उहे सभु आत्माऊं त हींअर हिन सृष्टिअ ते आहिनि, हा पर तव्हां ॿुधायो कि सतयुग में देवी देवता धर्म हो। हा त हिन टाइम ते उहे देवी देवता धर्म जूं आत्माऊं किथे आहिनि? हींअर त उहो देवी देवता धर्म किथे नज़र ई नथो अचे। हा ॾिसो, इहा त ॾाढी सुठी ॻाल्हि आहे कि उहो धर्म वारी आत्मायूं काॾे वयूं। ॾिसो, जेको मथां इहे जॾहिं खां चक्कर शुरू थींदो आहे न सतयुग खां वठी करे, त खां चक्कर थींदो आहे त मथां जेकी बि आत्मायूं हेठि ईंदियूं जॾहिं त वो वापसि मथे कलयुग जे अंत में ई वेंदियूं आहिनि। मतिलबु पूरो चक्कर लॻाए करे ई वेंदियूं आहिनि, चाहे शुरू में अचनि, चाहे विच में अचनि, चाहे अंत में अचनि। त उहो धर्म वारी आत्मायूं बि हिते ई आहिनि, पुनर्जन्म वठी वठी सतयुग, त्रेता, द्वापर, कलयुग हाणे अची वियो। त पूरे 4 युगनि में पुनर्जन्म अलॻि अलॻि शरीर वठंदे वठंदे उन धर्म जी आत्मायूं आहिनि हिते ई। हुनजी निशानी तव्हांखे नज़र ईंदी कि भई माण्हू लक्ष्मी नारायण खे, राम सीता खे पूजनि था। त इंसान अगरि कंहिंखे यादि कंदो आहे, छो यादि कंदो आहे? ज़रूरु हुनजे जॾहिं उहो हूंदा आहिनि तॾहिं हुन इंसान सुख भोॻिया आहिनि या हिन दुनिया खे उन्हनि सां कुझु सुठो मिलियो हूंदो, तॾहिं त उन्हनि खे यादि कंदा आहियूं न। भई जीअं गांधी, नेहरू आदि खे माण्हू यादि करनि था त हुननि कुझु सुठो कर्म कयो तॾहिं, या कोई माण्हू हुननि जी दुनिया में कॾहिं जॾहिं उहो हुया तॾहिं रहंदा हूंदा त उहो ॿुधाईंदा हुआ माण्हुनि खे कि इहे जॾहिं हुया हिते त हीअं हूंदो हीअं हूंदो, त ॿिया बि माण्हू सुखी विया। त ईअं ई देवी देवता धर्म जी आत्मायूं बि हिते ई आहिनि। त उहो यादि पंहिंजी हुन दुनिया खे यादि कंदियूं आहिनि, लेकिन पाण हुन धर्म जी न देवी देवताउनि जी महिमा ॻाईंदा आहिनि न, तव्हां संपूर्ण निर्विकारी आहियो, मर्यादा पुरुषोत्तम आहियो। त जॾहिं द्वापर युग में आत्मा हिन विकारनि जे वश आई, बुराइनि जे वश आई, त हुन धर्म जी आत्माउनि भी विकार जे वश अची वियूं, बुराइनि जे वश अची वियूं। त हुन धर्म जा जेका नियम मर्यादा हुया उहो हुननि पालन न पिया करे सघनि। अच्छा, भई दुनिया में त रहणो ई आहे, हाणे दुनिया में रहणो आहे त दुनिया जे हिसाब सां हलणो पवंदो। हाणे अहिड़ा माण्हू आहिनि ई न कि भई निर्विकारी रहूं, बुराइनि सां मुक्त रहूं। त पोइ उहो बि बुराइनि वश अची वियूं, विकार वश अची वियूं, धर्मनि जी वृद्धि थी वई त माण्हू वधंदी आहे, त हुन हिसाब सां उहो घटि थी विया। त हुननि छा कयो, पंहिंजे धर्म जो नाम ई बदिली करे छॾियो। अच्छा, न भारतवासी, हिंदू त आहिनि असल में वो देवी देवता धर्म वारा। उन्हनि खे यादि बि था करनि, एॾा मंदिर अॼु ठाहिनि था। उन्हनि आत्माउनि हुन दुनिया में सुख ॾिठो अथई, तॾहिं त अञा ताईं माण्हू स्वर्ग खे यादि था करनि, देवी देवताउनि खे पूजनि था। लेकिन आत्मा छा हूंदी आहे, पंहिंजा जन्म भुलिजदी वेंदी आहे, आत्मा में शक्ति ख़तम थींदी वेंदी आहे। त उहो पंहिंजो जन्म बि भुलिजी वई आहे, पंहिंजी मर्यादाएं बि भुलिजी वई आहे। त हाणे कोई पंहिंजे पाण खे देवी देवता धर्म जो कहलाइण लाइक़ु ई न थी वियो आहे। त इहे जेका बि हिंदू माण्हू आहिनि, देवी देवताउनि खे पूजण वारा आहिनि, उहे असल में कहिड़े धर्म वारा आहिनि? भई ॾिसो, हिंदू धर्म जो त तव्हांखे किथे पतो ई न लॻंदो कि हिंदू धर्म आयो किथां, कंहिं हिन जी स्थापना कई। भई सभु धर्म जा स्थापक आहिनि, भई हिन जी सिख धर्म जी गुरु नानक देव स्थापना कई, ईसाइन जी कृष्ण जीसस स्थापना कई, बौद्धनि जी बि पाण चई उन्हनि जो बि उहो आहे गुरु।
सभु धर्मनि जी पंहिंजी पंहिंजी स्थापकनि जी नाम तिथि तारीख़ आहे। हिकु हिंदू धर्म जे बारे में ई तव्हांखे न पतो लॻंदो कि इहो कंहिं स्थापन कयो, कॾहिं स्थापन कयो, हिन में कहिड़ा मर्यादा नियम आहिनि, इहे तव्हांखे पतो न आहे ई न हिन दुनिया में इहे सभु ॻाल्हियूं। छो जी हिंदू वारा आहिनि ई असुल देवी देवता धर्म वारा, ऐं हिननि जो शास्त्र आहे गीता शास्त्र। इहो धर्म भॻवान स्थापन कई परम पिता परमात्मा, जो पाण पहिरियों चयासीं न संगम युग ते। हा त इहो धर्म तॾहिं जो स्थापन कयल आहे। पोइ इहो धर्म शुरू थियो सतयुग त्रेता में, परंतु हाणे उहा धर्म जी आत्माऊं पंहिंजे पाण खे हिंदू कहलाईंदियूं आहिनि। भई ॾिसो, हाणे जापान में रहण वारा हीअं थोरी चईंदा असांजो धर्म जापानीज़ आहे, या कोई भी रशिया में रहण वारा या USA में रहण वारा इहे थोरी चईंदा असांजो धर्म अमेरिकन आहिनि। धर्म त भई सभिनि जो अलॻि अलॻि आहे, उहो त दुनिया उन्हनि जे देश जो नाम आहे। त हिंदुस्तान त पंहिंजे देश जो नाम आहे, भारत पंहिंजे देश जो नाम आहे। हा, हिंदुस्तान में रहण वारा हिंदू धर्म वारा। त इहो जेको ॻाल्हि आहे न, इहे थोरी सम्झण वारी आहे। भई सभु माण्हुनि जो भले कहिड़े कहिड़े देश में रहनि था, लेकिन धर्म त अलॻि आहे न नाम। इहे भले पंहिंजे रहण जी जॻह जो नाम हिंदुस्तान आहे, हिन जो मतिलबु थोरी असांजो हिंदू धर्म आहे। पूजऊं देवी देवताउनि खे था, जॾहिं क्रिश्चन पूजन जीसस क्राइस्ट खे था, चईंदा न असां क्रिश्चन आहियूं। त जॾहिं पाण देवी देवताउनि खे पूजूं था त पाण छो न चऊं कि असां देवी देवता हुयासीं। हाणे भले न आहियूं, हाणे असां में उहा शक्ति बि न आहे, ओड़ी मर्यादाएं बि न आहिनि, लेकिन असुल में त पंहिंजो आत्मा जो शरीर सां धर्म, आत्मा जो धर्म त शांति आहे, शांत। लेकिन शरीर सां जेकी आत्मा धर्म पहिरियों पहिरियों वरितो हुई, उहो कहिड़ो धर्म आहे? आदि देवी देवता धर्म। ठीकु आहे? जी दीदी, थैंक यू। थैंक यू।